अस्सलाम वालेकुम या अली मदद अदा अॼु असां आया आहियूं बीबी महान साइण जे रोज़े ते। उहो रोज़ो हेठां तव्हांखे आउं ॾेखारियां थो। हीअ मखदूम साईं आहिनि जिन जूं तुरबतूं आहिनि चारि। हिननि जी तारीख़ जो पथर ई साम्हूं लॻियल हो, पर हुन ते पोइ हिननि रंग करे छॾियो आहे शायदि। मुंहिंजे ख़्याल में हाणे इंतिज़ामिया ला करे खोल रहा है। हीअ आहिनि मखदूम मोहम्मद कासिम साईं बिन मखदूम मोहम्मद हामिद। हीअ अघामाणी कोट पंहिंजो गुलाब लगारी। हीअ मखदूम यहिया साईं बिन मखदूम मोहम्मद इस्माइल। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल साईं आहिनि। ही शायदि संदन फर्ज़ंद आहिनि। मखदूम अघीम कोट अघामाणी बिन मखदूम मोहम्मद इस्माइल। साईं जो वॾो फर्ज़ंद, साईं जो ॿियो नंबर फर्ज़ंद, साईं जो टियों नंबर फर्ज़ंद। साईं जी पंहिंजी तुरबत हीअ आहे। हिन में पुराणो कमु आहे अञा माशाल्लाह। ही कुझु पुराणो पेंटिंग वेंटिंग आहिनि। ही ऐं रोज़ो माशाल्लाह पुराणो ठहियलु आहे साईं जो। घटि में घटि 200-250 सालनि खां मथे हूंदो शायदि। इहो तारीख़ जो पथर मूंखे लॻे थो त ही साम्हूं हिते आहे लॻियलु, पोइ हिन रंग करे छॾियो आहे या त हिन ते शेर वेर लिखियलु हुआ। हीअ आहिनि। ही पथर आहे पुराणो हेठि लॻियलु, पुराणो पथर लॻियलु आहे। ही पुराणो गेट आहे जंहिंजी डिज़ाइन हीअ आहे। ऐं हीअ साईं जो रोज़ो आहे मथे ताईं। ही अघामाणी कोट कल्चर हेरिटेज साइड बि आहे। हाणे ही साम्हूं रोज़ा बि आहिनि, नज़र अचनि पिया न तव्हांखे। इहे बि पुराणा क़दीमी रोज़ा आहिनि कंहिंजा न कंहिंजा। सॼो ही ॾाढी हिन ते कमु करण जी ज़रूरत आहे। ही माशाल्लाह तुरबतूं आहिनि पुराणे फ़क़ीरनि दरवेशनि जूं आहिनि, कंहिंजूं उन वक़्त जी। ऐं हेॾा ही मस्जिद आहे उन वक़्त जी ठहियलु। हेॾा हेठि आहे ही रोज़ो साइण जो जेको तव्हांखे ॾेखारियां थो हली। ऐं माशाल्लाह ही चारों तरफ़ अदा हितां हलिया अचो। हीअ असांजो दोस्त अली। हीअ आहिनि साम्हूं बि ॾिसो न, साम्हूं बि आहिनि कंहिं मखदूमनि जूं तुरबतूं। ही साइण जो रोज़ो आहे हेठि। इहो ही तुरबतूं पर पथर तुरबतुनि जो किथे बि कोन लॻे, साइण जो लॻियलु आहे। उहो उन ज़माने जो हिकिड़ो पथर लॻियलु आहे साइण जो हिते। ही बि आहे कंहिं दरवेश जो रोज़ो। ही मस्जिद आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो साइण जो रोज़ो। ही सॼो आहे। अकीम कोट जी तारीख़ इलाही जेको आहे सो पुराणी आहे। अकीम कोट ख़लीफ़े हारून रशीद जे दौर जो ही वाक़ियो आहे जॾहिं बीबी साइण हिते आई। मां तव्हांखे अंदरि ॾेखारियां थो साइण जी दरगाह बि। ही ॿियूं तुरबतूं हिन ते पथर कोन्हे लॻियलु, बाक़ी साइण जी तुरबत ते पथर लॻियलु आहे। कहिड़ी ख़ामोशी आहे असांजे दरवेश वेठा आहिनि। ही साइण जो रोज़ो आहे। तव्हांखे पथर लॻियलु ॾेखारियां थो जेको ओरिजिनल मंदरु हेठि आहे। ही पथर आहे फारसी में जंहिं ते सन सॼो लिखियलु आहे। हिननि ते तुरबतुनि ते पथर कोन्हे लॻियलु। ही दरगाह आहे अंदरि। ही आहे अघामे कोट जो सॼो किलो। वॾियूं पुराणियूं तुरबतूं आहिनि हिते। हाणे छा आहे अक्सरियत में ख़बर न आहे त ही तुरबतूं कंहिंजियूं आहिनि। वॾो कोट आहे। वधीक हाणे सिंधी मौक़िक़नि खे तारीख़दारनि खे ख़बर हूंदी त कंहिंजा आहिनि इहे। साम्हूं तव्हांखे हिकिड़ी मस्जिद ऐं हिकिड़ो कुबो आहे जेको ॾठलु आहे, उहो नज़र अचे पियो।
अगीम कोट। या अली मदद हक मौजूद, साथ सलामत सदैं गॾु।